दोस्तों पंहिंजा वे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिण खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी पुरमो जे बारे में। पुरमो कॾहिं ईंदो, टीज़र त अची चुका आहिनि ऐं हिन जी कहाणी बाक़ी छा आहे, टीज़र में तव्हां छा सम्झो ऐं तव्हांखे छा महसूसु थियो। ज़बरदस्त नई अपडेट ॾींदासीं ऐं पहिरियों एपिसोड कॾहिं ईंदो इहा बि अपडेट तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दरअसल दोस्तों पंहिंजावे ड्रामे जा जेका न टीज़र तव्हां ॾिठा बिल्कुलु, ऐं हाणे पुरमो जो इंतज़ारु आहे। पुरमो तमामु जल्द अचण वारो आहे। पुरमे खे बि हाणे घणो टाइम न लॻंदो। हिन में दोस्तों कहाणी जेका ॾेखारी वई आहे मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी में, मार धाड़ हद खां वधीक ॾेखारी वई आहे ऐं इन में तव्हांखे ज़ुल्म जबर बि ॾेखारियो वियो आहे ऐं हिते वॾेराई शाही बि ॾेखारी वई आहे। वॾेरनि जे हिसाब सां कहाणी घणी आहे त वॾेरा हारी ऐं मतिलबु मज़लूम जी कहाणी घणी ॾेखारी वई आहे। हिन ड्रामे में बि ॿीहर वॾेरे जो किरदारु ज़रूरु आयो आहे। काफ़ी दोस्त कमेंट कंदा आहिनि या इहो लिखंदा आहिनि, शिकायत सोशल मीडिया ते कंदा आहिनि त वॾेरे वारो किरदारु जीअं ख़तमु कयो वञे, को नई नवाण कई वञे कहाणी। बहरहाल काफ़ी ईअं आज़मायो आहे हिन चैनल वारनि, अहिड़ा ड्रामा ठाहिया आहिनि जंहिंमें वॾेरे जो किरदारु न आहे, ज़माने जे हिसाब सां कहाणी, लेकिन उहा ड्रामा कामयाबु न थिया। इन जे करे हिन ड्रामे में हिकु भेरो ॿीहर ज़ालिम वॾेरो आंदो वियो आहे ऐं जंहिंजे करे जहिड़ो वधे थो ज़ुल्म करे थो, अहिड़े हिसाब सां हिन ड्रामे में अहिड़े क़िस्म जी तव्हांखे कहाणी ॾिसण वटां मिलंदी पंहिंजावेरी में। बाक़ी रही ॻाल्हि पुरमो जी, पुरमो कुझु ॾींहंनि जे अंदरि अची वेंदो। थी सघे थो तव्हां मुंहिंजी जेसि ताईं वीडियो ॾिसी रहिया हुजो मतां एसि ताईं पुरमो अची बि वञे, छो त 3 टीज़र अची चुका आहिनि। चोथों टीज़र अचण खां पोइ पुरमो ई ईंदो या डायरेक्ट पुरमो ईंदो। उन खां पोइ एपिसोड हिन सूमर ते इम्कान आहे हिन ड्रामे हलण जो। जी हाँ दोस्तों, हिन सूमर ते हिन ड्रामे पंहिंजावेरी जो इम्कान आहे। 7:15 ते हिन जो टाइम रखियो वियो आहे। 50% चांस आहे हिन सूमर ते, न त मथे सूमर ते मतां हिन ड्रामे खे हलाइनि। 50% मतिलबु मां तव्हांखे पक नथो ॾियां, बाक़ी हिन सूमर ते इम्कान आहे। शाम जे टाइम 7:15 ते हिन जो टाइम हूंदो पंहिंजावेरी ड्रामे जो। हफ़्ते में 5 एपिसोड ईंदा। हिन सूमर ते अगरि न हलायूं त पोइ मथे सूमर ते हलियो वेंदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा ही ऐं जो चैनल आहे सुठा कमेंट बि कंदा।